अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां हफ़्त न्यूज़ नाज़रीन सां ख़बर शामिल कंदा हलूं। टिंडोवालियार खां जाके ज़िले इंतज़ामिया पारां 2 हफ़्तनि जे लॉकडाउन कयल लॉकडाउन जे पहिरें ॾींहुं SOPs जी भञकड़ी कई वई। ज़िले में सख़्त लॉकडाउन सबबि समूरा कारोबार मर्कज़ बंदि हुजण करे बावजूद शहर में गाॾियुनि तोड़े पंध माण्हुनि जी रश नज़र अची रही आहे। एहसास किफ़ालत सेंटर ते अवाम समुंड उथली पियो, समाजी फ़ासिला ख़त्म थी विया आहिनि। तमामु घणी रश गर्मी सबबि औरतूं तोड़े बुज़ुर्ग माण्हू सख़्त परेशान थी विया आहिनि। एहसास किफ़ालत सेंटर ते ज़िला इंतज़ामिया को बि बंदोबस्त नाहे कयो। ज़िला इंतज़ामिया SOPs ते अमल करण में मुकमल नाकाम थी वई आहे। यादि रहे त ज़िले में वधंदड़ केसनि जी रोकथाम लाइ लॉकडाउन खे सख़्तीअ कई वई आहे, जंहिं ते अमल करण में इंतज़ामिया नाकाम नज़र अची रही आहे। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर नदीम बुलेदी, हफ़्त न्यूज़, टिंडोवालियार।